सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त कचे जा धाड़ियल हथियार फिटा कनि। जेकी धाड़ियल संगीन ॾोहनि में मुलविस न हूंदा उहे हथियार फिटा कंदा त हुकूमत साणनि ॻाल्हियूं कंदी। जेकी धाड़ियल पकड़िया विया आहिनि उन्हनि खे बि तौबह ताइब थियण जो मौक़ो ॾिनो वेंदो। कचे जे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल एक्शन जारी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जे सदारत हेठि सखर में थियल इजलास में रेंजर्स ऐं पुलिस समेत समूरनि लाॻापियल इदारनि पंहिंजी कारकर्दगी बाबति सदर आसिफ अली ज़रदारी खे आगाह कयो। सिंध असेंबली में मीडिया कार्नर ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत में थियल इजलास में चयो वियो त क़बाइली झेड़नि जे हवाले सां मुफ़ाहमती कमेटियूं जोड़ियूं वञनि ऐं झेड़ा ख़तमु कराया वञनि। हुन चयो त क़बाइली झेड़नि में मासूम माण्हुनि जूं जानियूं ज़ाया थींदियूं आहिनि। क़बाइली झेड़नि जे ख़ात्मे लाइ क़बाइली सरदारनि खे मुतहरिक कयो वियो त जीअं उहे माण्हुनि खे सही दग ते आणे सघनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त मंशियात फ़रोश बि तौबह कनि त हुकूमत साणनि बि रिआयत कंदी। जेकी मंशियात फ़रोशीअ जो कमु जारी रखंदा उन्हनि सां का बि रिआयत न कई वेंदी। मंशियात जे ख़िलाफ़ सिंध सरकार जी पॉलिसी ज़ीरो टॉलरेंस ते ॿधल आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त सदर आसिफ अली ज़रदारी जे इजलास जो वाज़िह पैगाम आहे त ॾोहारी हथियार फिटा कनि ऐं हुकूमत सां ॻाल्हियूं कनि। साणनि का बि ज़्यादती थियण न ॾिनी वेंदी ऐं कानून वारो रस्तो अख़्तियार कयो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त सदर आसिफ अली ज़रदारी जो पहिरियों इजलास बि मंशियात ऐं अमन अमान जे हवाले सां अहम हो। सखर में थियल इजलास बि निहायत अहमियत वारो हो। सिंध जे इतलात वारे वज़ीर चयो त इजलास में कराचीअ में स्ट्रीट क्राइम ते बि ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं जनवरी ऐं मई में थियल स्ट्रीट क्राइम्स जे अंगनि अखरनि जी भेट कई वई ऐं इहा ॻाल्हि साम्हूं आई त स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्ते जी सूरत हाल काफ़ी बहितर थी आहे। इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त सिंध सरकार अॻुवाट ई सिंध पुलिस लाइ जदीद हथियारनि जा हुक्म जारी करे छॾिया आहिनि। उहे हथियार मिलण बि शुरू थी विया आहिनि। पुलिस खे जदीद हथियारनि सां हथियारबंद कयो वेंदो। पुलिस अहलकारनि खे रिआयतूं ॾिनी पयूं वञनि जेको सदर आसिफ अली ज़रदारी जो पुराणो बयानु हो। सदर आसिफ अली ज़रदारीअ जे बयान जे करे पुलिस जे जवाननि जो मोराल बुलंद थियो आहे। हिक सवाल जे जवाब में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन वफ़ाक़ी हुकूमत तजवीज़ कंदी। सिंध सरकार सदाईं सुठे कम जी हिमायत कई आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो न आहे। पीपल्स पार्टी न चाहींदी त मुल्क में अनारकी ऐं अफ़रा तफ़रीअ वारी सूरत हाल पैदा थिए। हिक ॿिए सवाल जे जवाब में हुन चयो त अमन अमान जे हवाले सां जिते ज़रूरत हूंदी उते सरदारनि खे तहरुक में आंदो वेंदो। सिंध सरकार ॾोहनि जे ख़ात्मे लाइ समूरनि मुमकिन ऑप्शन्स ते कमु कंदी। हिक ॿिए सवाल जे जवाब में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो सिंध में गर्मी जी लहर हली रही आहे। हुकूमत तरफ़ां कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। एहतियाती तदबीरुनि जे हवाले सां माण्हुनि खे आगाह कयो वियो आहे। सॼी सिंध में रेन एमरजेंसीअ जे सिलसिले में इजलास थिया आहिनि। इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जे सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त वॾो वज़ीर कहिड़े बि पार्टीअ जो हुजे वफ़ाक़ सां गॾु हलण में ई बहितरी आहे। बदतरीन ख़दशनि जे बावजूदि असां वफ़ाक़ सां गॾु हली रहिया आहियूं। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर खे जेतिरा बि ख़दशा हुजनि पर खेसि वफ़ाक़ सां गॾु हलणु घुरिजे। हुन चयो त मुल्क में हम आहंगी ऐं इतिहाद जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अवां अञा बि PTI जे बानीअ जे फ़लसफ़े ते हलंदो त मुल्क खे ख़ुदा न ख़्वास्ता नुक़सानु पहुचाइण जी ॻाल्हि कंदो।